असां उन्हनि खे रुआरींदा आहियूं जेके असांजी परवाह कंदा आहिनि। माता, पिता ऐं पत्नी। असां उन्हनि जे लाइ रोअंदा आहियूं जेके असांजी परवाह न कंदा आहिनि, अर्थात औलाद। ऐं असां उन जी परवाह कंदा आहियूं जेके असांजे लाइ कॾहिं बि न रोअंदा, अर्थात समाज। परमात्मा खे सभिनी खां क़रीबी दोस्त बणायो, छो त परमात्मा ही हिकु अहिड़ा आहिनि जेके तॾहिं साथ ॾींदा आहिनि जॾहिं सारी दुनिया असांजो साथ छॾे ॾींदी आहे।